वारे ॼाणे पंहिंजे अम्मा ऐं बाबा जी कब्र जी ज़ियारत कंदो आहे। अल्लाह ताईं जो अल्लाह जे हबीब फरमायो रब ईअं लिखंदो आहे त हिन मां ऐं पीउ जा हक़ ई अदा करे छॾिया। अल्लाह अल्लाह अज हज़रत यूसुफ उठता हेठ लथो आहे। अम्मा जी कब्र ते नज़र पई, ज़ारो कतार लुढ़क वहण लॻा। जेतिरो पंधो अम्मा के अर्ज कंदो हुयो जी जलमा कॾहिं कख कान सहजी हुया। मुंहिंजी अम्मा जेके भाइरनि मूंखे चमाटू हयूं मूंखे धकाया अथऊं उन्हनि जायुनि ते जिते तूं चिमियूं ॾींदी हुयो। अम्मा जे इहो नज़ारो तूं ॾिसी हा कॾहिं बि बर्दाश्त करे कोन सघी आहे। अम्मा अॼु बि ॾिस तुंहिंजे यूसुफ खे हथनि में कड़ियूं लॻियूं पयूं आहिनि, हथ कड़ियूं लॻियूं पयूं आहिनि, ज़ंजीरनि सां मूंखे ॿधो वियो आहे। अम्मा मुंहिंजे भाइरनि खोटनि सिकनि में मूंखे खपायो आहे। ओ ताते दुखनि ले कई त्यार जी जल, ताते दुखनि ले कई त्यार जी जल, हिन सूरन सहण ले हिननि दुखनि ॾिसण ले ॾिनई प्यार जी जल, ओ ॾिनई प्यार जी जल, ताते दुखनि ले कई प्यार जी जल, ताते दुखनि ले कई प्यार जी जल। कब्र मुबारक में जा आवाज आयो। अम्मा जी जल आवाज ॾिनो। वाह वाह मुंहिंजी अम्मा। हिकिड़े नौजवान शादी कई कि मॉडर्न माई सां ज़माने जी। अमड़ के खंग हुजे सीनू जाम, खंग सही सही थकी पुट के जे मूंखे चाहींदो मुंहिंजो आराम सुकून चाहींदो त मां खे माज़अल्लाह कत्ल करे ऐं उनजी दिल खणी आ त मूंखे पक थे त मां खे मारे आयो। ही बदबख्त पंहिंजी अम्मा के ॿार ॿिए कमरे में वठी ज़िबा करे दिल कढी जॾहिं अचे पियो त दोस्तो का खड हुई जंहिंमें हिन जो पेर आथलियो वञी किरियो, हिकिड़े पासे दिल किरी पई ॿिए पासे पाण किरियो त अम्मा जे दिल में जा आवाज आयो पुट धक त कोन लॻी। ए माऊ साईं अम्मा जी जल दोस्तो आवाज आयो पुट यूसुफ तो मूंखे यादि कयो आहे मुंहिंजी कब्र ते आयो आहीं। पुट तो मूंखे कुछ पढ़ी बख्शो आहे हाणे फिक्र न कर। जी जल मां बि तुंहिंजे लाइ दुआ थी घुरे। मिस्र में पैटण तुंहिंजो कमु आहे, हिननि क़दुरु कोन कयो, भाइरनि क़दुरु कोन कयो। मिस्र में पैटंदे ॾिस त तुंहिंजो अघु छा थो लॻे, तुंहिंजी क़ीमत छा थी लॻे। मां दुआ थी घुरां पुट यूसुफ ख़ुदा तोखे मिस्र जो बादशाह बणाईंदो, तोखे नबूवत भी मिलंदी, तोखे बादशाही भी मिलंदी। ये सब भाइर खुदा तुझे कदमन में झुकाए। अम्मा जी दुआ थी। हाणे अदा काफिलो हले पियो। हज़रत यूसुफ मिस्र अचे पियो। अञा कुछ फासला हा। हज़रत बीबी ज़ुलेखा या कंहिंजी न्याणी या तैमूस बादशाह जी न्याणी रात जो सुती पई आहे त यूसुफ नबी के ख्वाब में थी ॾिसे। हुस्न जो पैकरा नूर टपके पियो, हुस्न टपके पियो, हेड़ा जुल्फ, हेड़ू हेड़ो चेहरो मुबारक, हेड़ो कलर। मुंहिंजा दी दोस्तो 39 हिस्सन हुस्न जो मालिक। हीअं जो रात जो ॾिठई सुबुह जो उथी त बस रुगो दाऊं हो अजब आधी रात जो मुखे सोनू सरवर याद पियो। अजु निंद नैणन जी फिटी मुखे हो तुम्हारो हर याद पियो।
सुबह जो चीता हूँ रड़ियूं भजे बादशाह के तू तुझी तुझी धीअ तुझी शहजादी चरी थी भैया बधोस मता हेॾे होॾे हली वञे नुक़सान करे अदा इसके शहजादी के बदराए छॾियो बेटा ऐसा फरमायो हाणे रोयो वेठी रो वेठी रो पुनः लखा पो दी जसबाह बंभो रखे तॾहिं छा फरमायो हाय जाग नुमाणी सुतियल सूर पराया है जाग नुमाणी सुतियल सूर पराया सुतियल सूर पराया अल्लाह तुल सजन बनाया जाग नुमाणी सुतियल सूर पराया इलाज मुआलिज डॉक्टर अची विया तबीब अची विया इस्तिखारे वारा नुजूम वारा रमल वारा जफर वारा पहुची विया मुंहिंजा प्यारा दोस्तो लफ्ज़ूं चेक कंदा ॾिसंदा चेहरे जो रंग अखियुनि जा पर्दा खणी ॾिसंदा रहिया कहिड़ी बीमारी आहे पर मियां गुलाम नबी मैसर चयो अवां जे सम्झ खां बीमारी चढ़ियल आहे कुर्ब में जो कैद छो सोला दवाला चारवा बिरह जी बीमारी वारन जी दवा दी दारवा जन के फिराक तन के छा कंजू फीना फक्जू जिए भी छोड़ो तिए बथे अदाहे इश्क जो आज़ारवा अस्पताल माथी आया इश्क वारा इलाज से झोरी में प्या झुरंदा यार जन के याद तई तबीयत के चका से चवंदा हकीम ही न छुटंदो छो त हिन जो अदा कई पिरी असां प्यार हाय हैदरी दिल दर्द है ना चो भला किए चा कुछ सिर दयो प्या सूर वठ जन अदाही इश्क जो वापरवा मुंड ठाहिन मर्ज में खोड़ मस्ताना व्यो मरी ऐ महेसर दोस्ती में हाणे सिर दिया ववारवा सल्लल्लाहु अलैहि चो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह
प्यारा मुसलमान बायरो निंडू वयूं वलियूं खादा व्यालिया बादशाह जी शहजादी चवन था त हिकड़ा गुल विछाईंदा बिस्तरो बनाईंदा मथा ज़ुलेखा सुमंदी हुई मथा वरी अछन गुलन जी चादर विझंदा तने आराम कंदी हुई अज चादरूं वयूं अज गुल व्या गिल मगाली चा वया ओ मुजादी दोस्तो बुजुर्गो हाने इश्क जे मैदान में आई आ सुकून हलिया आराम हलिया बची पईया मस्त लगी पईया बिटाई साहब रहमतुल्लाह अलैहि जेला फरमायो पर मैं तो आयल मारो चो ओ सजन मुखे याद पयो है जी जन को यारो ओ सजन मुखे याद पयो ओ पुनल मुखे याद पयो सजन मुखे याद पयो अल्लाह बिसरी ताना पयो है जी जन को यारो सजन मुखे याद पयो हिकड़ी खादमियानी आ जंजी टूटी बादशाह लगाई तो तू सिर्फ मुझी शहजादी जी खिदमत में हो जाओ अदा हजरत बीबी ज़ुलेखा जो रोयो थी दिसे तो पान भी रोयो भरे चवे पई शहजादी तुझे इलाजन जे लाइ असां घटायो तो कोना को तबीब डॉक्टर कोन छड़ियो आ तुझे बीमारी जी खबर ही कान थी पे हाने अकेली आयो तुझी खिदमत में आयो दर बंद थी कया मुझे कन में राज बुधा छा छुआ अगे तहिए कौन होया मुजादी दोस्तों बीबी ज़ुलेखा जी फरमाए ओ मुझी खादमियानी रात आलाए केर जवान हो ख्वाब में मुझी दिल खड़ी वयो आहे छा तारीफ कया वाजा जुल्फहा वाजू अखियूं वाजो चेहरो मां छाया मानू समझदा ज़ुलेखा हसीना पर हसीन तो मुराद ख्वाब में डिठो जेको मुझी दिल खणी वयो आ अखड़न के कया छा जो यूसुफ दिसी आयूं हिन दिल के मजबूर कर आयूं ओ हिन दिल के मजबूर कर आयूं हिन दिल जी हिफाजत ॾाढी कयूं पर वो भी वेचारी लुटजी वई अची अहिड़ा कहे वार कयसि कूक करे वो बिटजी वई हाज़कत हज़ारे आया मगर व्या ॾिसण सां हो छौड़ी यक राह थी सब चवण लगा हीअ कीमें वां ये कुटजी वई हीअ कीमें वां ये कुटजी वई खादमियानी चवन लगी ज़ुलेखा कम से कम एड्रेस पुछिया वतन पुछिया त मां तुझी मदद कया हज़रत बीबी ज़ुलेखा चई त हुस्न एडो हो जो पुछण जो मौको ही कोन मिलियो मौको ही कोन मिलो दिल अग में खसजी वई मुजादी दोस्तो बुजुर्गो हाने वा खादमियानी थी चवे तो वरी ॾिसजे जे निंड में अचे तो खाली वतन पुछजा नालो पुछजा पो मदद मां कंदुस बड़ी गुजरण खां बाद हजरत यूसुफ अलैहिस्सलाम वरी ख्वाब में आयो ख्वाब में हजरत यूसुफ अलैहिस्सलाम आयो बीबी ज़ुलेखा बाहू थी बधे ओ हुस्न जा पेकर नालो बुधाए वन
मुल्क बुधाए वन वतन बुधाए वन। हजरत यूसुफ ख्वाब में चो तो सब्र करणो पवंदो, जुगो सब्र करणो पवंदो। तू मुझे ला आई, मां तुझे ला आया, एक डी पान खे रब मिलाई दो, पर तोखे दुख सदमा सहना पवंदा, फिराक सहणो पवंदो, जुदाई सहणी पवंदी। इन जे ला सब्र खां कम वठजे, पर इहो तो सां वाइदो आ, मां मिस्र जो बादशाह अज़ीज़े मिस्र आहियां ऐं हिकड़े ॾियारे रब पाण खे जरूर मिलाईंदो। उन ॾियारे जो सुबुह जो उथी त चेहरे ते मुरकाए खादिमियाणी वञी बादशाह खे चवण लॻियूं, अॼु मुबारक हुजे, ज़ुलेखा कुझु बहितर आहे। अॼु खिली पई ॻाल्हाए, अॼु मुरकी पई ॻाल्हाए, उम्मीद जी किरण ज़ाहिर थी। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, ओ जई खादिमियाणी ॿुधो राज जी ॻाल्हि ख्वाब वारी, उनखे ॿुधाई। उन माई साहब वञी बादशाह तैमूस खे चयो, तुंहिंजी न्याणी जो रिश्तो इशारो थी वियो, किथे? मिस्र जो बादशाह। हाणे हिननि कई टकड़, मिस्र जो बादशाह उन वक़्तु अज़ीज़ मिस्र नालो ॿियो हुअसि, अज़ीज़ मिस्र चवंदा। बादशाह यकदम पैगाम मोकिलियो शादी जो, त ऐं मिस्र जा बादशाह, मूंखे रिश्तनि जी कमी कान्हे, खोड़ रिश्ता, पर मुंहिंजी न्याणी खे तुंहिंजो इशारो थियो आहे, तुंहिंजे लाइ मां तोखे दिलों रिश्तो ॾियां। हाणे अमानत अल्लाह जे नबीअ जी आहे, खुदा रखे तो मिस्र में सही माशूक, वरी जेको इहो बादशाह हो बिल्कुलु ना मर्दो, छो त नबीअ जी अमानत हुई न, उनखे महफ़ूज़ करण जे लाइ अल्लाह से मिस्र में रखियो। मुझा अज़ीज़ दोस्तों बुजुर्गो, अज़ीज़ मिस्र सां किस्सो मुख़्तसर, अज़ीज़ मिस्र सां शादी थी वई, पर जॾहिं घोट ॾिठाई त बेहोश थी वञी हेठि गिरी। चई हे तो माण्हू कोन्हे, हे त शइ बि, उहा शइ बि, रात ॾींहं जो फ़र्क़ु आहे। ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, ॾिठाई त हाणे सब्र करणो पवंदो। हाणे मां बाबा खे बि नथी चई सघां, उन्हनि मुंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ शादी कराई आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, शादी उन्हनि मुंहिंजी मर्ज़ी ते कई आहे। हाणे मां छा कयां? बादशाह खे वेझो न अचे, न बादशाह खे वेझो अचण ॾिए। अल्लाह जी नबीअ जी अमानत आहे, उते आहे। ओ मुंहिंजा प्यारा, राति ॾेई पी रोए, कॾहिं हिन कुंड में रोए, कॾहिं हेॾां रोए। बादशाह पुछे, ज़ुलेखा तो वटि कमी कहिड़ी आहे? तुंहिंजो पीउ बि बादशाह, उन तोखे करोड़े ॾेई छॾिया, तोखे पंहिंजी कमी कान्हे का। बेआरामी कहिड़ी आहे, बेसुकूनी कहिड़ी आहे? बादशाह खे चवण लॻी, ओ बादशाह, हिन मुंहिंजी बेकरारी बेसुकूनी जो इलाज ई कोन्हे। आशिक ज़हर पियाक वो ॾिसी वकन घणो करे कातल जा, वो हमेशा हैराक तोड़ी चिकन चाक तब आ नस्ल आमसी। हाणे केॾां वञा? बादशाह चयो, आख़िर तोखे बीमारी गणती कहिड़ी आहे? तकलीफ़ त ॿुधा। कि कहिड़ी तकलीफ़ ॿुधायो? हाय आऊं न वरोड़ी वराऊं, ओ हियूं मुंहिंजो हो त वठी विया, हियूं मुंहिंजो हो त वठी विया, घराणी पेई करां, आऊं न वरोड़ी वरां, हियूं मुंहिंजो हो त वठी विया। बंगले में छजन छाउन में रोए ऐं ससीअ वांगुरु पुनव जी पोइ पुछाज करे। हाय डूंगर दे को दस वे मियों, हाय अवा को ॾिठो मुंहिंजो जान बि जतन से,
है डूंगर देखो दस दस में मियो है अब को ॾिठो मुझो जान जतन से बिल आखिर हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के बुभायर सौदागर खणी आया हजरत मिस्र जुलेखा आगे पहती पया जने यूसुफ अलैहिस्सलाम शहर के वेझो आयो सौदागरन चो हाणे हजरत यूसुफ के गुस्ल करायूं कपड़ा अपड़ा पहरायूं तैयार कयूं अगे ही सुभान अल्लाह वरी जो यूसुफ अलैहिस्सलाम तैयार थियो वरी उन दिहाड़े शहर में दाखिल थियो जई दिहाड़े बीबी जुलेखा बादशाह अजीज मिस्र का इजाजत वरती तो इजाजत दे तो मां पंहिंजे सहेलियुनि सरतियुनि सां गॾिजी अॼु थोरो ॿार वड़की अचां ऐं ॾींहुं उहो ग़ालिबन खमीस जो ॾींहुं शाम जो टाइम आहे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम उठ ते सवार आहे मारीदार जे हथ में मार आहे ऐं कुदरत अल्लाह जी पई बाग में बीबी जुलेखा मुंह में ये जो नजर पई दाह करे वही जमीन ते फटकी फटकी जड़े उछी तो हो जवान छो एडी देर लथे अज आयो आई मुजादी दोस्तों बुजुर्गो साकाती कुर्बानी अल्लाह साकाती कुर्बानी अल्लाह जही सा जानब मुखे कुठो हो अजू कोन डिठो ओ जी मुंह डिठो हो अजू कोन डिठो अजू कोन डिठो माखी मिसरी खंडुक नाला बस मिठल मुही जो मिठो हो अजुआ को ने डिठो अजुआ को ने डिठो फटकी फटकी होश में यूसुफ दिहारी हजरत यूसुफ सुना तो यूसुफ की बीबी जुलेखा सुना प्यारा मुसलमान भाईरो ब्या मानू खोड़ निकरी आया इतने में यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे चेहरे ते कपड़ो पातो हाणे वो सौदागर वो मालिक एक पासे बैठो मिस्र वारन के चीज़ हाणे ज़ियारत ये कोन थींदी ॿ दिरहम ॾियो ॿ दिरहम यो फकीर मालिक त माना 3 ॾींहनि में करोड़पति थी वियो हज़रत यूसुफ जी ज़ियारत जे लाइ माण्हू आया पे बरव्याल वचो पर्दो हटायो ज़ियारत करन पिया चौथे ॾियारे हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जा खरीदार उन्होंने ऐलान कयो त असां ही गुलाम खपाईंदासीं जे कॾहिं कंहिंखे वठणो आहे त अचे ढट माण्हुनि जा पहुची विया कई सोन ज़रो आंदो कई चांदी आंदी कई उठ वठी आयो यूसुफ जी खरीदारी जे लाइ मुजादी दोस्तो पर अजीब खरीदार हा हिकड़ी माई सुट खपाइण वारी साहब साईं माशूक भई फिरे हिकड़े मानू चयो त ओ अम्मा तू त घर वञ वक्त पई जाया करे यूसुफ को 2 रुपयन वारो थोड़ी आ को सुट ते त कोन खपंदो
माई चयो अदा मूंखे भी ख़बर आहे यूसुफ खे मां नथी ख़रीद करे सघां अवां मां बि को ख़रीद करे कोन सघंदो पर अवां खे ख़बर कान्हे का हे अल्लाह जो नबी आहे मां ख़रीदारी जी नियत सां आई आहियां ख़रीद करे कोन थी सघां पर उम्मीद आहे क़यामत जे ॾिहाड़े यूसुफ जे ख़रीदारनि जी लिस्ट निकिरंदी मन मूं मिस्कीन जो नालो भी निकरी अचे खुदा पाक फरमाए हीअ बि मुझे नबीअ जी ख़रीदार बीबी ज़ुलेखा बादशाह खे चयो अज़ीज़ मिस्र खे ॻाल्हि ॿुध मुंहिंजी मोहबत खपई त इहो ग़ुलाम ख़रीद करणो चाहे तोखे सॼी बादशाही ॾियणी अज़ीज़ मिस्र वारे बादशाह वक़्त जो उनखे चई ख़रीदारनि खे हटायो मां सोन में तोरे खणंदुसि चांदीअ में तोरींदुसि हीरनि में तोरींदुसि मोतियुनि में तोरींदुसि ॾोकड़नि में तोरींदुसि